नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फ़िरोज़ खां मंसूर मलिक जी। नौशारो फ़िरोज़ में भी पूरे मुल्क जी पाकिस्तान जो क़ौमी ॾियारो भरपूर क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले में मरकज़ी तक़रीब डिप्टी कमिश्नर आफ़ीस जी पार्क में कोठाई वई। डिप्टी कमिश्नर नौशारो फ़िरोज़ मोहम्मद ताशफीन आलम उन मौक़े ते क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में सिंध पुलिस के जवानन क़ौमी झंडे के सलामी पेश कई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद अम्मार हुसैन, सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमुण खां अलावा ज़िले के सभिनी खातन के ऑफिसरन ऐं अमले शिरकत कई। उन मौके ते तैलीमी इदारन जा शागिर्द ऐं स्काउट पिण मौजूद हुआ। उन मौके ते डिप्टी कमिश्नर चयो त ज़िंदा क़ौमूं हमेशा पंहिंजा क़ौमी ॾींहं भरपूर क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। उन लाइ असां बि अॼु 23 मार्च के पाकिस्तान जे ॾियारे तौरु मल्हाए रहिया आहियूं। अहिड़े तरह ज़िले जे ॿियनि शहरनि में पिण पाकिस्तान जे क़ौमी ॾियारे जा प्रोग्राम कोठाया पिया वञनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।